मां यो सोचियोम जॾहिं नवाब खान जे साम्हूं ईंदुसि न हो पंहिंजा होश विञाए वेंदो। हो त सफ़ा ईअं मेण लॻो पियो हो। पर नवाब खान अहिड़ी का बि कावड़ कोन ॾेखारी ऐं तव्हां सां नरम दिलीअ सां पेश आहे, ईअं न चाचा? छा मूसा ने ॻाल्हि जी तोखे पहिरीं खां ख़बर ई छा? हा चाचा, इहा नवाब खान खे ख़बर आहे त असां पहिरियां ई हाउ शमा निकितल आहियूं। उन करे नवाब खान पंहिंजे नरम रवैये सां असांखे थधो करणु थो चाहे। जेकॾहिं नवाब खान तव्हां सां सची दिलि सां ठाह करणु चाहे थो त छा तव्हां हुन सां ठाह कंदो? राणी, शैतान माण्हू वटि सच्चाई हूंदी किथे? नवाब ठाह जी आड़ में असांखे धोखो ॾियणु थो चाहे। इन धोखे खे मां चङी तरह सम्झां थो मूसा। हाणे असां धोखो न खाईंदासीं, हाणे असांजे नवाब खान खे धोखो ॾींदासीं। ॼाड़ी वारो वञी धक लॻंदुसि। चाचा, नवाब वॾो चालाक माण्हू जेको असां सोचे रखियो आहे न, नवाब जे दिमाग़ में उहो पहिरियां ई हूंदो। जीअं असां ठाह जूं ॻाल्हियूं करे नवाब खान खे भिटकाइण चाहियूं था, ईअं ई हू असां सां ठाह करण जूं ॻाल्हियूं करे असांखे बि भिटकाइण चाहे थो। मूसा, जॾहिं इहो माण्हू तव्हां सां कॾहिं बि सचो न थींदो त पोइ अहिड़े माण्हू सां ठाह करण जो कहिड़ो फ़ाइदो? ठाह कोन पिया कयूं, असां रुगो नवाब खान खे थोरो चक्कर पिया ॾियूं। आहे वॾो शैतान, शातिर दिमाग़ अथसि, आसानी सां त असां बि कोन फासाए सघंदासीं। चाचा, खणी जो असां नवाब खे धोखो नथा ॾेई सघूं, पर तोखे नवाब जे धोखे खां होशियार रहणो पवंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।